वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आया मुझे पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार मेरे सिर आयो मुझे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, तमाम दोस्तों की वॾी मेहरबानी, असगर अली थेबो साहब जी मेहरबानियूं, शेर अली सोलंकी साहब जी वॾी मेहरबानियूं, ऐं जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनी जी मेहरबानियूं जन जन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं जेके दोस्त हींअर नवां आहिनि मुंहिंजे चैनल ते उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश कयां थो मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ते पहुचे, अव्हांखे मिले बहितरीनु अपडेट। जीअं दोस्त हींअर अव्हां ॾिसी रहिया आहियो सोप सीरियल वेरनि जी वस्ती में जेको किस्त नंबर 35 में जेको सीन लॻायो वियो, जी हाँ तमामु हिकिड़ो ॾुखाइतो सीन लॻायो वियो ऐं तमामु ॾिसंदड़ वठां इहो जेको सीन हो। हिकु पासे खां आयस भट्टी साहिब, एक पासे खां रिमशा शहज़ादी वारो सीन ऐं हाजन तीवणी वारो सीन, तमामु हिकिड़ो ज़बरदस्त ॾुखातो ऐं ॾुखाइणो सीन हुयो, तमामु हिकु ॾिसंदड़ वठां हुयो। अव्हां दोस्तनि खे इहो सीन कीअं लॻो इन जे बारे में कमेंट ज़रूरु कयो, राय ज़रूरु ॾियो त इन में कहिड़ी ग़लती हुई, कहिड़ो कमी कोताही हुई, इन ते ज़रूरु रोशनी विझंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं तव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी सिंधी, बलोची, बिरोहिकी, उर्दू, पंजाबी सभु दोस्त ख़ुशि रहनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जी आंच कंदा रहंदा। सुबुह जे सलाम जो अव्हांखे सलाम क़बूल पियो। अस्सलाम, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।